अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सॾम कर सॾन रे हलण रिय म हल, जलण रिय म जल, रुअण रिय मता रुई। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि सभिनी सजणनि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मालूमाती प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं प्रोग्राम में शामिल कंदासीं टिन किताबनि मां चूंड हिसा। पहिरियों किताबु आहे सिंधु जो सफ़र, जेको लिखियो आहे एलेक्जेंडर बेरेंस ऐं उनजो तर्जुमो कयो आहे नाम्यारे ॾाहे लेखक साईं अता मोहम्मद बंबरे। हीअ किताब सिंधिका पब्लिकेशन पारां छपराए पधिरो कयो वियो। ही पहिरियों भेरो 1994 में शाया थियो। उन सां गॾोगॾु असां किताब निंड न हेरियो नेण मां चूंड हिसो पिणु शामिल कंदासूं। इहो किताब नाम्यारे सहाफ़ी जाखोड़ी अॻवान रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी साईं इमदाद ओढो जो लिखियलु आहे, जेको सुजाग पब्लिकेशन कराची पारां 2019 में छपराए पधिरो कयो वियो। उन सां गॾोगॾु नाम्यारे लेखक नावल निगार ऐं सिंध जे आशिक़ मोहिन कल्पना जे किताब बुख अदब ऐं इश्क मां चूंड वर्क अव्हां जी ख़िदमत में शामिल कंदासीं। असां सभ खां पहिरियां किताब सिंधु जो सफ़र जा वर्क वरायूं था ऐं शामिल करियूं था किताब मां 2 अखर जेके लिखिया आहिनि साईं अता मोहम्मद बंबरे। सुठा दोस्त कंहिं भाग वारे खे मिलंदा आहिनि। मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो असांजी चोयारी सां सैयद मोहसिन अली शाह बुखारी, मरहूम मोहम्मद रमज़ान अहवान ऐं डॉक्टर नवाज़ अली शौक़ शामिल आहिनि। उन्हनि सां हूं त अज़ल जो अंग हो, पर उहो 1956 में मुमताज़ कॉलेज ख़ैरपुर में पढ़ाई दौरान पधिरो थियो, जॾहिं असां चैनी जो उते मुखा मेलो थियो। उन्हनि दोस्तनि जी सोहबत में इल्म ऐं अदब सां दिलचस्पी उन दौर खां ई क़ाइमु रही। हैदराबाद अचण खां पोइ सिंध जे मुतलिक़ अंग्रेज़ी किताबनि खे सिंधी ॿोली में तर्जुमो करण जो अज़म कयो ऐं मूं बिस्मिल्लाह सोरली जे किताब शाह अब्दुल लतीफ़ ऑफ भिट जे तर्जुमे सां कई, जेको सिंध जे मारूफ़ी इदारे सिंधिका पारां भिट जो शाह नाले सां छपिजी चुको आहे। उन खां पोइ सिंधिका जे चेयरमैन नूर अहमद मेमण जे चवण ते बेरेंस जे किताब ट्रेवल्स इन टू बुखारा जो तर्जुमो कयमि, जेको हींअर अव्हां जे हथनि में आहे। कुझु ॿिया किताब तर्जुमो कया अथमि जेके मुख़्तलिफ़ इदारा छापे रहिया आहिनि। हीअ हक़ीक़त आहे त 18वीं सदी जे पहिरें अध में रूस ईरानी दरबार में असर रसाई हासिल करे चुको हो। उन दौर में अंग्रेज़ हिंदुस्तान में पंहिंजा पेर वधीक पुख़्ता करण लाइ हथ पेर हणी रहियो हो। रूस अॻिते समुंड ॾांहुं वधण ते घुरियो। रूस जे उन इरादे अंग्रेज़नि खे भड़काए छॾियो हो। खेनि इहो बि डपु वकोड़े वियो त मतां रूस अफ़गानिस्तान, पंजाब ऐं सिंध रस्ते अॻिते वधणु शुरू करे। नेपोलियन बोनापार्ट खां पोइ रोमन अंग्रेज़ जी अफ्रीकी पॉलिसी हिंदुस्तान ते असरअंदाज़ थी सघे थी। उन करे हुननि अफ़गानिस्तान जे वॻोड़ी सूरतहाल मां फ़ाइदो वठी उते पंहिंजा पेर पुख़्ता करे रूस खे रोकण जो मनसूबो बणायो, जंहिंखे अमली जामो पहिराइण लाइ हुननि पंहिंजो लश्कर सिंधु वसीले अफ़गानिस्तान वठी वञणु पिए चाहियो। उन खां सवाइ दहली ते पूरी रीति कब्ज़े करण खां अॻु सिंध ऐं पंजाब खे फ़तह करे पंहिंजी हुकूमत में शामिल करणु थे चाहियो। तारीख़ पढ़ण सां असांखे पतो पवे थो त तुर्क दौर में दहली जे बचाव वास्ते सिंध जा हमेशह ताक़तवर गवर्नर मुक़ररु कया वेंदा हुआ। अकबर बादशाह बि ईरान ते हमले में कंधार ते मज़बूत गिरफ़्त रखण लाइ सिंध खे फ़तह करणु लाज़मी सम्झो हो। अंग्रेज़नि बि 18वीं सदी जे ॿिए अध जी शुरूआति में पिलासी जी जंग में सोभ हासिल कई हुई। अंग्रेज़ एतिरो त ताक़तवर हो जो उन वक़्त बि दहली ते हमिलो करे फ़तह हासिल करे पिए सघियो। उन ज़माने में अहमद शाह अब्दाली ऐं दहली जे मुग़ल ताक़त ऐं ॿियनि क़ौमी क़ुवतनि जहिड़ो सिख, मराठा, पंजाब ऐं सिंध खे तबाह करे चुको हो ऐं हिक माना में अंग्रेज़नि जी फ़तह लाइ ॼण रस्तो साफ़ करे छॾियो हो आहे।
पर अंग्रेज़नि खां मुसलह ताईं दूरंदेशी खां कमु वठी पहिरियां ई 1843 में सिंध ते कब्ज़ो करे 1848 में पंजाब खे फ़तह करे पोइ 1857 में दहली ते दंग जमायो। सिंध ते कब्ज़े करण खां अॻु में हुननि सिंधु ज़रिए फ़ौजी अहमियत वारा माॻ ॾिसण पे घुरिया। सिंध जे टालपुर हुकुमराननि अंग्रेज़नि खे ईअं करण खां रोकियो हो, तंहिं करे हुननि सूखड़ी वारनि घोड़नि जो बहानो बणाए सिंधु मापी फ़ौजी अहमियत वारा थाक ॾिसी वरिता हुआ। उहो अहवालु हिन किताब में मौजूदु आहे। उनखां सवाइ हिन किताब मां तॾोके पंजाबी हुकुमरान जे नियतनि जो पिणु पतो पवे थो त उन ज़माने में पंजाबी समुंड ॾांहुं वधण जा जतन करे रहिया हुआ। उहो बि पतो पवे थो त अंग्रेज़नि खां अॻु पंजाबियुनि सिंध खे फ़तह करणु घुरियो थिए, छाकाणि त ॿाहिरि वञण लाइ संदन अकेलो गस सिंधी आहे। हिननि केतिरा भेरा अंग्रेज़नि सां अहिड़नि इरादनि जो इज़हार कयो हो। एलेक्जेंडर ब्रिन्स उन दौर जो जे सिंधु जे वहकिरे जो अखियुनि ॾिठो शाहिद हो। उन वक़्त खां वठी अॼु ताईं हुन पोराली दरिया अलाए केतिरा वहकिरा बदिलाया आहिनि। उनखां सवाइ असांखे इहो बि मालूम थिए थो त सिंध फ़तह करण खां अॻु में पंजाबियुनि जे हमलनि खां डिॼी सिंध वारनि मुख़्तलिफ़ उहिदनामनि वसीले अंग्रेज़नि खे कराची ऐं बखर में फ़ौज रहाइण जे कीअं मोकल ॾिनी हुई, छाकाणि त उहे माॻ सिंध जी सियासी फ़ौजी अहमियत वारा अहम थाक हुआ। उहे अॼु बि सिंध वास्ते साॻी रीति अहम ऐं नाज़ुक आहिनि। मतिलबु त हिन किताब मां पढ़ंदड़नि खे न फ़क़्ति उन वक़्त जे सिंधु दरिया बाबति मालूमात मिलंदी, पर अंग्रेज़नि जी चालाकी ऐं बदनीयती जो पिणु पतो पवंदो। उनखां अलावा सिंध, हिंद, ईरान ऐं अफ़गानिस्तान जे सियासी हालतुनि बाबति काफ़ी मालूमात मुयसरु थींदी। पंहिंजे तर्जुमे बाबति पाण खां राय ॾियणु सुठी ॻाल्हि नथो सम्झां, उहो सभु पढ़ंदड़नि ते छॾे थो ॾियां, पर एतिरो ज़रूरु अर्ज़ु कंदुसि त मूं कोशिशि करे सवली सिंधी में तर्जुमो कयो आहे, पर पोइ बि पक थमि त मूंखां के उणायूं ज़रूरु रहिजी वियूं हूंदियूं। मूंखे यकीन त हीअ किताब सिंध जी तारीख़ ऐं जाग्राफ़ी सां दिलचस्पी रखंदड़ दोस्तनि लाइ काराइतो साबित थींदो। हाणे हाज़ुरु आहे किताब जो बाब पहिरियों, सिंधु जो सफ़र जी शुरूआति। सन 1830 में हिकु जहाज़ अची बम्बई जे बंदर ते बीठो। हिन जहाज़ ज़रिए बरतानिया जे बादशाह तरफ़ां लाहौर जे सिख हुकुमरान राजा रंजीत सिंह लाइ सुखड़ी तौरु मोकिलियल 5 घोड़ा अची पहुता हुआ। बादशाह सलाम जे वज़ीर तरफ़ां सिख हुकुमरान ॾांहुं लिखियल हिकु दोस्ताणो ख़त बि हिन सौगात सां गॾु हो। उन वक़्त जे बम्बई जो गवर्नर मेजर जनरल सर जॉन मालकम जी सिफ़ारिश सां हिंदुस्तान जी सुप्रीम गवर्नमेंट सिंधु दरिया रस्ते सिखनि जे सदर मक़ाम लाहौर वञी सुखड़ियुनि पहुचाइण जो कमु मुंहिंजे हवाले कयो, जेको मूं लाइ हिकु एज़ाज़ु हो। उन वक़्तु कच्छ में मूंखे हिकु सियासी उहिदो हो। कच्छ हिंदुस्तान अंदरि अंग्रेज़ सरकार जो उहो अकेलो हिसो आहे जेको सिंधु जे बिल्कुलु वेझो आहे। उन वक़्तु इंग्लैंड में हिंदुस्तान जे आला इख़्तियारी वारनि खे फ़क़्ति इहा होरा खोरा लॻल हुई त कीअं बि करे हिन सफ़र दौरान सियासत ऐं जाग्राफ़ी सां लाॻापियल अहम मालूमात हथु कई वञे। सिंधु मुतालिक़ असां वटि मालूमात मुंझल ऐं अणपूरी हुई। संस वहकिरनि जो घणो तणो अहवाल अरिन कर्टिस ऐं सिकंदर आज़म जे फ़ौजी मुहिम सां लाॻापियल मोरखनि जे लिखणियुनि तां वरितल हो। उन ॾिस में सरजान मालकम अगस्त 1830 में सरकारी रिकॉर्ड में हिन तरह जो थोरो कुझु वाधारो कयो। सिंधु जहाज़ रानी लाइक़ु हिकु वॾो ऐं अहम दरिया आहे। ठठे खां वठी हैदराबाद 70 मील डेघ मुतलिक़ असां वटि मालूमात आहे। बाक़ी उन भावे खां हेठि या मथे का भरवसे जोगी ॼाण पाण वटि कान्हे। संस छोड़ वारे इलाइक़े मुतलिक़ असां वटि फ़क़्ति मक़ामी माण्हुनि वटां हथु कयल अहवाल आहिनि, जिन मां असांखे हक़ीक़तूं सम्झी वठूं था त ठठे खां हेठि सिंधु जा फाट घणे लट सबबि पंहिंजा वहकिरा बदिलाईंदा रहिया आहिनि। उन्हनि मुश्किलातुनि हूंदे बि नंढे क़िस्म जा ॿेड़ा हाकारे सिंधु जे वॾे वहकिरे ताईं पहुची सघिजे थो। ऐं जेसिताईं सिंधु जो तालुक़ु आहे त हीउ दरिया बिना का शक शोबे जे हैदराबाद खां मथां 2000 सालनि खां वठी जहाज़ रानी जे लाइक़ु रहियो आहे। तंहिं करे हिन एज़ाज़ी कम जी पोइवारी सां गॾु मूंखे सिंधु सां लाॻापियल पूरी ॼाण हासिलु करण ते ख़ासि ध्यानु ॾियणो हो। हीउ कमु पंहिंजी नोए जे लिहाज़ खां ॾाढो ॾुखियो हो, छाकाणि त सिंध जा हुकुमरान
धारियुनि खां सख़्तु नफ़रत कंदा हुआ। कंहिं बि अंग्रेज़ी सिफ़ारत खे हैदराबाद खां मथे वञण जी इजाज़ती कान हुई। सिंधु बि अहिड़नि इलाइक़नि मां समुंड में छोड़ कंदो आहे जेके धाड़ेलनि ऐं ज़ालिम क़बीलनि सां भरिया पिया आहिनि, जिन मां लंघण वॾी मुखालफ़त ऐं मज़ाहिमत जान ऐं इज़त जे ख़तरे खां ख़ाली कोन आहे। हिन गंभीर मामले में कच्छ में पॉलिटिकल रेजिडेंट ऐं बलूचिस्तान जे सफ़र जे नाते सां जग मशहूरु इंसान हेनरी पाटिंगर सां सलाह मशवरो कयो वियो। संस राय हुई त घोड़नि सां गॾु घोड़े गाॾी बि लाहौर वञी रही आहे। माल मॾे मां मालूम थिए थो त उहे सुखड़ियूं सिंधु रस्ते रवानियूं थींदियूं, तंहिं करे उहो ज़रूरी थींदो त पहिरियां ई सिंध जे हुक्मरान जे ख़ौफ़ ऐं ख़तरे खे दूर कयो वञे। संस हिन मुनासिब रिथ खे सरकार झटपट मञी वरितो। हेनरी पाटिंगर जे तजर्बे न फ़क़्ति हिन मुंझल मामले में मुंहिंजी रहनुमाई कई, पर आई वेल ऐं ॾुखे टाइम में पंहिंजी अणथक उणत ऐं सलाह मशवरनि सां मुंहिंजी सहायता कई आहे। जेके बि मूंखे ॾुखिया कम सौंपिया विया तिन में मुंहिंजी सोभिया ऐं साख वास्ते हू हमेशह मुंहिंजो अॾोल टेको ऐं भरझलो थी बीठो। हिन आम सफ़र खे कुझु वधीक रंगीन ऐं मौसर बणाइण लाइ मुंहिंजी सिफ़ारत खे सिंध जे अमीरनि खे ॾियण वास्ते के सुखड़ियूं पाखड़ियूं बि ॾिनियूं वियूं। उन सां गॾु असां ते इहो बि फ़र्ज़ु आइद कयो वियो त हू त असां साणनि सियासी नोयत जूं बि ॻाल्हियूं करियूं, जिन जो वास्तो ॿिन्ही मुल्कनि जे दंग सां हो, छाकाणि त संदन रियाया जे किन माण्हुनि अंग्रेज़ सरकार जे दंग सां खौंस कई हुई। मूंखे इहो बि चितायो वियो हो त उन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे त किथे ख़ुदि उहे ॻाल्हियूं या किन ॿियनि ॻाल्हियुनि जा फ़ैसिला लाहौर जे सफ़र में रंडक न साबित थियनि। इंग्लैंड जी इख़्तियारी वारनि जो हिन ॻाल्हि ते बि ज़ोर हो त हिन सिफ़ारत सां गॾु को फ़ौजी जथो बि साण हुजे। मुंहिंजो ख़्यालु हो त मुंहिंजे हिन सिफ़ारत सां कंहिं फ़ौजी जथे जो साण हलणु ख़तरे खां ख़ाली कोन थींदो। उहा ॻाल्हि साफ़ ज़ाहिर हुई त हीअ आम क़िस्म जी सिफ़ारत हुई, तंहिंखे फ़ौजी तहफ़ुज़ जी एॾी ज़रूरत कान हुई। तंहिं करे मां अहिड़ी फ़ौजी निगरानी खां लवाए वियुसि, पर मूं उन बदिरां उतां जे मुल्की माण्हुनि ते भरोसो करण जो पको पह कयो। मुंहिंजो ख़्यालु हो त मां उन्हनि मुल्की माण्हुनि जी मार्फत उतां जे आम रहाकुनि सां राबितो ऐं वास्तो पैदा करे वठंदुसि। गवर्नर जनरल ॾांहुं ख़त लिखंदे सर जॉन माल्कम बि साॻियुनि ख़्यालनि जो इज़हार कयो हो। जितां जितां हू गुज़रंदो त संस रखवाली उतां जा ॾेही माण्हू कंदा, छाकाणि त हीउ उन्हनि माण्हुनि खे अॻु में काफ़ी ॼाणे सुञाणे थो। लेफ्टिनेंट बर्न्स अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे किन माक़ूल सबबनि करे तरजीह ॾेई थो ऐं सम्झे थो त संस कम में इहे ॻाल्हियूं सवलाई ऐं सहजाई पैदा कंदियूं। हुन फ़ौजी मुहावज़नि खे न खणी नाराज़गी वारे वायुमंडल खे पैदा थियण ई कोन ॾिनो आहे। मुंहिंजा इहे ख़्याल ग़लति बि कोन हुआ, छाकाणि त सिंध में बलोचनि असांजो वॾो बचाव कयो हो ऐं शकनि गुमाननि खे दूर करे छॾियो हो। शुरूआती तयारियुनि जे पूरे थियण खां पोइ मूंखे बम्बई जे चीफ सेक्रेटरी वटां हिकु ॻुझे ख़त ज़रिए ख़ासि हिदायतूं मिलियूं। मुंहिंजो ध्यानु उन तरफ़ छिकायो वियो हो त मां सफ़र दौरान सिंधु जी उन्हाई तरफ़ ऐं वेकर मालूम कंदो रहां ऐं इहा बि मालूमात हासिलु करियां त सिंधु में जहाज़ रानी जूं कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, किनारनि सां ॿारण जो काठ मौजूदु आहे या न, हुक्मरान जी हालति कहिड़ी आहे, सिंधु सां दंगे कहिड़ियुनि ज़ातियुनि जूं ज़मीनूं आहिनि। उहे नुक़्ता हुकूमत जे मुफ़ाद लाइ ख़ासि अहमियत रखनि था। सफ़र दौरान मालूमात वास्ते जेकॾहिं ॿिया बि नुक़्ता साम्हूं अचनि त मूंखे पंहिंजी ॼाण ऐं ॾाह मुताबिक़ उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। मूंखे इहो बि चितायो वियो हो त सिंधु में ॿेड़ियूं तमामु आहिस्ते हाकायो वञनि। उनजो सबबु इहो हो त उन हिकमत अमली वसीले मूंखे तहक़ीक़ करण में ॾाढी सवलाई थींदी। सिंधु जी जांच पड़ताल वास्ते मूंखे घुर्बल सामान बि मिलियो। मूं सोचियो त बिल ज़रिए पंहिंजे ख़र्च लाइ पैसा कढायां। तिन ॾींहंनि बम्बई जे गवर्नर सर जॉन माल्कम जहिड़ो सुचीत ऐं सुञाण माण्हू हो त अॻे सरअंजाम कयल ख़िदमतनि एवज़ हिकु तारीफ़ी ख़त मूं ॾांहुं लिखियो। उन ख़त पढ़ण खां पोइ मूं में अञा बि वधीक एतमाद पैदा थियो। उन ख़त में हुन साहिब लिखियो हो त मूंखे पाड़ेसरी मुल्कनि ऐं उतां जे रहाकनि जी हलत चलत मुतालिक़ घणी ॼाण आहे ऐं मुंहिंजे असर रसूख़ जो दाइरो बि वसी आहे।
मुंहिंजो अहिड़ियुनि ख़ूबियुनि जे मद्देनज़र मूंखे उन सिफ़ारत लाइ चूंडियो वियो आहे ऐं ॿियनि जी भेट में मूंखे वधीक फ़ाइदो रसियो आहे। सरजाम मालकम हिंदुस्तान जे गवर्नर जनरल ॾांहुं जो कुझु ख़त में लिखियो हो सो पढ़ी मां बि कपिड़नि में कोन थे मापियुसि। ख़त जो मज़मून कुझु हिन रीति हो, जेकॾहिं हिंदुस्तान जे कंहिं भाङे में लेफ्टिनेंट बर्न्स खे को कमु सौंपियो वियो त मूंखे पूरो एतमाद आहे त हू उहो कमु ॾाढी ख़ुशि असलूबी सां पूरो कंदो, पर शर्त इहो आहे त हालतुनि मुताबिक़ कमु करण लाइ खेसि आज़ादु छॾियो वञे ऐं उन लाइ ज़मानत ॾेई सघां थो त हू अवामी मुफ़ादनि खे ज़रूरु नज़र में रखंदो। एशिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे मुताले ऐं जांच वास्ते मां पंहिंजो जोॻो ध्यानु ॾेई रहियो आहियां। मूंखे उन ॾस में वसीह तजुर्बो बि आहे। मूंखे ख़ासि अहिड़नि कमनि खे उकलाइण दौरान घणनि माण्हुनि जे ख़ूबियुनि ऐं आदतनि खे परखण जो मौक़ो बि मिलियो आहे। मां अहिड़नि कमचोर माण्हुनि खे हिकदमि सुञाणे वठंदो आहियां जेके पंहिंजी सोभिया ऐं नामाचारी वास्ते पंहिंजे मथां रखियल फ़र्ज़ जी दिलि सां पूराई कोन कंदा आहिनि। हिकु नौजवान फुर्त चालाक ऐं ॾाहो ऑफिसर मिस्टर J.D. लेके बि मूंसां गॾु हलण लाइ चूंडियो वियो। संसद वास्तो 22 रेजिमेंट इन जे सां हो। उन सां गॾु हिकु डॉक्टर, हिकु सर्वेयर, ॿियो अमलो ऐं नौकर अटाले में शामिलु कया विया। 21 जनवरी 1831 जी सुबुह जो कच्छ जे मांडो शहर मां कच्छीअ ॿेड़ियूं साण करे हाकारियूंसीं। रवानगी खां ॿिए ॾींहं असां कच्छ वारे खारे उकिरी विया हुआसीं। तोड़ जो उन मां ॿेड़ा हाकारणु ॾाढो ख़तरनाक हो। कुननि जा कड़का ऐं सामूंडी लहरुनि जी लस लेट हुई। समुंड जो पाणी ॼण खहरा हणी गरम पाणी जा टचकी रहियो हो। अखि वधाइण सां रुगो गजी थे नज़र आई। ओपरे माण्हू लाइ उहो ॾेख ॾाढो भवाइतो हो, पर उतां जा रहाकू कच्छी त हर मौसम में बिना कंहिं भोआ भोले जे पिया ईंदा वेंदा हुआ। कच्छ वारो सामूंडी किनारो घणे भाङे टकरियुनि खां आजो ऐं वारियासो आहे। सामूंडी पाणी ॿेड़ियुनि खे धिकी वञी किनारे जे वारी ते बीहारींदो आहे। असां बि हिकु ॿेड़ी 50 टन वज़नी ॿेड़ी सां हितां गुज़रिया हुआसीं। उहो ॿेड़ो मोज़बीन जे क़ीमती सामान सां लॾियल हो, पर असांजो ॿेड़ो किनारे लॻी भॼण खां बची वियो। ॿिए साल वरी हिन सौंपियल कम सां वञी रहिया हुआसीं। ही हुया किताब सिंधु जे सफ़र मां कुझु वर्क। ही किताब अज़ीम ॾाहे नाम्यारे लेखक अता मुहम्मद बंभरो जो तर्जुमो थियल आहे। हिन किताब जा ॿिया वर्क ईंदड़ प्रोग्रामनि में शामिलु कया वेंदा। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। हाणे प्रोग्राम में हिकु बहितरीनु किताब जा कुझु वर्क शामिलु करियूं था। जी हा, किताब आहे निंड न हेरियो नेण। इहो किताब नाम्यारे साफ़ी जाखोड़ी अॻवान रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी साईं इमदाद अली ओढो जो लिखियलु आहे, जेको किताब सुजाग पब्लिकेशन कराची पारां 2019 में छपराए पधरो कयो वियो आहे। अचो त अव्हां जी ख़िदमत में शामिलु करियूं था उन किताब जा कुझु वर्क। किताब जी शुरूआत में साईं इमदाद अली ओढे जी ज़िंदगी ऐं संस जदोजहद ते नज़र विझंदे सीनियर सहाफ़ी, डायरेक्टर न्यूज़ एंड पब्लिक अफेयर्स रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सर्वेज हैदर ओढो लिखे थो, जैकमाबाद खां लंडन जो सफ़र। इमदाद अली ओढे 10 अगस्त 1947 में ॻोठ मोहम्मदपुर ओढो जे ज़मींदार ग़ुलाम रसूल ख़ान ओढो जे घर में जनमु वरितो। संस जनमु जैकमाबाद में थियो। ग़ुलाम रसूल ख़ान ओढे 3 शादी जैकमाबाद मां कई हुई। उन घर मां खेसि 3 पुटनि 6 नियाणियुनि जो औलाद थियो। हुन जी पहिरीं शादी पंहिंजी सौट सां थी। रिवायती जागीरदाराणे माहौल करे संस सौट हबीबुल्ला ख़ान ओढे शादी खां 1 साल बाद ख़ानदानी इख़्तिलाफ़नि सबबु पंहिंजी भेण खे हमेशह लाइ पाण वटि घर विहारे छॾियो। जेसिताईं पाण ज़िंदा हुयो हुन पंहिंजी भेण ऐं भाणजे खे पाण वटि रखियो। हबीबुल्ला ख़ान जी वफ़ात खां पोइ जॾहिं ग़ुलाम रसूल ख़ान खे ज़ाल ऐं नियाणी वापसि मिली त उन वक़्तु संस घरवारी ऐं नियाणी ॿई ज़िंदगी जे आख़िरी हिसे में पहुची चुकियूं हुयूं।
पहिरीं शादी खां पोइ इख़्तिलाफ़नि करे ज़ाल जी वापसी जो को रस्तो न ॾिसी ग़ुलाम रसूल ख़ान शिकारपुर मां ॿी शादी कई, जंहिंमां 2 पुट हिकु न्याणी थी। वेम दौरान हुनजी ॿी घरवारी वफ़ात करे वई। उन वक़्तु हूअ जवान हुयो ऐं पोइ संस भेण जेका सरदार ताज महमूद ख़ान जी वालदा हुई, तंहिं कोशिशि करे जैकमाबाद मां नाले वारे पुलिस ऑफिसर कादर बख़्श ख़ान रिंद तोपले वारो जी न्याणी सां शादी कराई, जंहिंमां मथे ॼाणायल औलाद थियो। इमदाद अली ओढो पंहिंजे भाइरनि में चोथों नंबर हुयो। हुन प्राइमरी तालीम ग़रीबाबाद प्राइमरी स्कूल जैकमाबाद मां हासिल कई। अंग्रेज़ी जी पढ़ाई पहिरियां म्यूनिसिपल हाई स्कूल, पोइ हमीदिया हाई स्कूल ऐं बाद में मैट्रिक 1966 धारे गवर्नमेंट हाई स्कूल जैकमाबाद मां पास कयाई। स्कूल में तालीम दौरान रांदियुनि में निमाया पोजीशन हासिल रहियसि। ख़ुसूसन हाई जंप, शॉट पट, साइकिल रेस, पोल वार्ड शामिल आहिनि। पाण स्कूल जो जनरल कैप्टन बि रहियो। कोॾी कोॾी बि ख़ूब खेॾंदो हुयो। 1967 में गवर्नमेंट डिग्री कॉलेज जैकमाबाद में दाख़िला वरिताई। स्टूडेंट्स यूनियन जी सालियानी चूंड में CR जे उहिदे लाइ बीठो ऐं शहर जे वॾे चांवरनि जे वापारी सेठ जे पुट रफ़ीक भाई खे हाराए कामयाबु थियो। मुल्क में ही दौर वॾी उथल पुथल वारो हुयो। हिकु तरफ़ ताशकंद ठाह खां पोइ सदर फील्ड मार्शल अयूब ख़ान ख़िलाफ़ उन जे तयारु कयल ऐं उन जी काबीना जो अहम वज़ीर ज़ुल्फ़कार अली भुट्टो इस्तीफ़ा ॾेई फ़ौजी आमरियत जे ख़ात्मे जमहूरियत जी बहाली लाइ तहरीक शुरू करे चुको हुयो। ॿिए तरफ़ जदीद क़ौमपरस्ती जो बानी साईं GM सैयद वन यूनिट जे ख़ात्मे सिंध जे ॿियनि क़ौमी मसइलनि जे हल लाइ तहरीक हलाए रहियो हो। सिंध अंदरि हुनखे ज़बरदस्त मोट मिली रही हुई। उन दौरान जनरल अयूब ख़ान जेको कन्वेंशनल मुस्लिम लीग जो बि सदर रहियो, तंहिंजी कोशिशि हुई त भुट्टे साहिब खे हर हालत में नाकाम बणायो वञे। वॾेरा चौधरी ऐं समूरी सरकारी मशीनरी भुट्टे साहिब जी रस्ता रोक करे रही हुई। ईअं ई जैकमाबाद में हुनजे दौरे आम जलसे जो प्रोग्राम हुयो। PP जो मरकज़ी लीडर ऐं हुनजो सौट मुमताज़ अली भुट्टो जैकमाबाद अचे थो ऐं इमदाद अली ओढे जी अॻुवाणी में शागिर्दनि खे भुट्टे साहिब जे दौरे दौरान इस्तक़बाल ऐं जलसे लाइ सहकार जी गुज़ारिश करे थो। इमदाद अली ओढे जी अॻुवाणी में समूरे ज़िले जे वॾनि शहरनि में जलसे में शिरकत लाइ मुहिम हलाई वञे थी। नवंबर 1969 में भुट्टो साहिब जैकमाबाद अचे थो ऐं इमदाद ओढो शहर ऐं ॿिया कारोबारी मर्कज़ बंदि कराए हज़ारनि जे अंग में शहरियुनि शागिर्दनि ऐं पोरितनि खे साण करे जलसे गाह ॾांहुं वञे थो त खेसि टाउन हॉल वटि मक़सूद हमीदी डिप्टी कमिश्नर जे हुकुम ते ॿिनि साथियुनि ग़ौस बख़्श मंगणहार ऐं सादिक लाशारी सां गॾु गिरफ़्तार कयो वञे थो। कुझु कलाकनि बाद हज़ारे शागिर्दनि ऐं पोरितनि जे अंबोह उन्हनि खे अवामी ताक़त जे ज़ोर ते आज़ादु करायो। भुट्टे साहिब जो शानदार जलसो थियो। भुट्टे साहिब संस दोस्त अब्दुल नबी ओस्तो जे बंगले ते इमदाद ओढो ऐं उन जे साथियुनि जा थोरा मञा। सिंध जे ॿियनि ज़िलनि वांगुरु जैकमाबाद में बि शागिर्दनि जैकमाबाद स्टूडेंट्स फेडरेशन ठाही। इमदाद ओढो उन जो जनरल सेक्रेटरी थियो ऐं पोइ हुन तनज़ीम खे कामरेड जाम साकी जी ठाहियल तनज़ीम सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन में ज़िम कयो वियो ऐं खेसि ज़िले सदर मुक़ररु कयो वियो। वन यूनिट जे ख़ात्मे ऐं वोटर लिस्टूं उर्दू ऐं बंगाली सां गॾु सिंधी में बि शाया करण वारी तहरीक दौरान जैकमाबाद जे पहिरें शागिर्द अॻुवान जी हैसियत में 15 नवंबर 1969 ते 100 कलाकनि जी बुख हड़ताल ते वेठो ऐं खेसि गिरफ़्तार करे सखर स्पेशल जेल में क़ैद कयो वियो। जंहिं बाद खेसि फ़ौजी मिलिट्री कोर्ट में पेश कयो वियो, जिते माफ़ी लिखी ॾियण लाइ ज़ोर भरियो वियो, जंहिंखां हुन इनकार कयो। हुन साईं GM सैयद, कामरेड हैदर बख़्श जतोई, शेख मुजीबुर रहमान, काज़ी फैज़ मोहम्मद ऐं कामरेड जाम साकी जी जैकमाबाद आमद ते संदन यादगार इस्तक़बाल ऐं जलसा कराया। SNSF जे प्लेटफार्म तां 1971 ऐं 72 में स्टूडेंट्स यूनियन गवर्नमेंट डिग्री कॉलेज जैकमाबाद जो नायब सदर चूंडियो वियो। उन दौर में यूनियन जो सदर प्रिंसिपाल हूंदो हुयो। उन साल नेशनल अवामी पार्टी बलूचिस्तान जे अॻुवाणनि नवाब अकबर बुगटी, सरदार अताउल्लाह मेंगल,
नवाब खैर बख्श मरी ऐं डॉक्टर अब्दुल्लाही बलोच जो SNSF पारां जैकमाबाद में शानदार इस्तक़बाल ऐं जलसो करायो वियो। 2 जुलाई 1970 ते अवामी लीग जो सदर शेख मुजीबुर रहमान पंजनि साथियुनि समेत कोयटा खां कराची वेंदे हिकु राति जैकमाबाद में तरसियो। उन जो बलूचिस्तान जे शहर डेरा मुराद जमाली टेम्पल खां जैकमाबाद जमाली हाउस ताईं शानदार इस्तक़बाल कयो वियो। सॼो शहर ख़ुशी में बंदि कयो वियो ऐं शहरियुनि पारां शेख मुजीबुर रहमान ते गुलनि जी वर्खा कई वई। SNSF पारां संदसि मान में आजियाणो ॾिनो वियो ऐं साणिस नवाब शाह ताईं गॾु सफ़र कयाई, जिते हू काज़ी फैज़ मोहम्मद वटि तरसियो, जेको अवामी लीग जो मरकज़ी नाइब सदर हुयो। 24 जुलाई 1972 में ॿोलियुनि वारनि हंगामनि दौरान PP जो चेयरमैन ऐं पाकिस्तान जो सदर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जैकमाबाद दौरे ते आयो, जंहिं टाउन हॉल में वॾेरनि ऐं सरदारनि जे मख़सूस जलसे खे ख़िताब कयो, जिते इमदाद ओढो शहर बंदि कराए मज़दूरनि शहरियुनि ऐं शागिर्दनि खे साण करे टाउन हॉल पहुतो ऐं जीए सिंध जे नारनि सां हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे ज़बरदस्ती टोड़े टाउन हॉल में दाख़िल थियो। इंतज़ामिया पारां लाठीचार्ज कई वई, पर उन्ही बावजूदि हज़ारें पोरियत ऐं अवाम जलसेगाह में दाख़िल थी वियो। सदर पाकिस्तान जे जलसे में पहिरें शागिर्द अॻवान जी हैसियत में इमदाद अली ओढे जीए सिंध जे नारनि सां तक़रीर जी इब्तिदा कई। हुन 1940 वारी करारदाद मूजिबि सूबनि खे इख़्तियार ॾियण जो मुतालबो कयो। इनाम ऐं नीलाम में सिविल तोड़े फ़ौजनि खे भुॻड़नि मुठि विकिरो कयल ज़मीनूं सिंध जे असल वारिस हारियुनि खे ॾियण ऐं सिंधी पछतो बलोची ऐं पंजाबीअ खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो। 11 अक्टूबर 1972 में जैकमाबाद पुलिस हिकु पोरियत जेको ज़ात जो धरपाली हुयो खे चोरी इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो। उन जे वारसनि खां पैसा घुरिया विया जेके उन्हनि वटि कोन हुया। रात जो पुलिस एहलकारनि पोरियत खे उबतो टंगे एतिरो मारियो जो हूअ मरी वियो। इमदाद अली ओढे खे ख़बर पई। हुन शागिर्द बिरादरी ऐं शहरियुनि सां गॾिजी एहतिजाज कयो। शहर बंदि थी वियो। शहरी रस्तनि ते निकिरी आया ऐं पोरियत जे जनाज़े में हज़ारें शहरी शरीक थिया। ॿिए ॾींहुं पुलिस शहर में हंगामो करण जे इल्ज़ाम हेठि इमदाद अली ओढो, अज़ीज़ अबड़ो, रहीम बख्श उमरानी समेत 8 शागिर्दनि खे गिरफ़्तार कयो। ओढे साहिब 28 अक्टूबर 1972 ते सिंध यूनिवर्सिटी में MA पॉलिटिकल साइंस में दाख़िला वरिती। 17 दिसंबर 1972 ते SNSF जे मरकज़ी सदर अहमद ख़ान जमाली ऐं कामरेड नज़ीर अब्बासी सां गॾिजी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो कयाऊं। सिंध तोड़े मुल्की सूरतहाल ते शागिर्दनि तोड़े पोरियतनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। घणनि शहरनि में शागिर्दनि पारां संदनि शानदार इस्तक़बाल कयो वियो। 22 दिसंबर ते सखर सेंट्रल जेल में क़ैद अलाह बचायो ऐं मांधल शर सां मुलाक़ात कई। जीअं त इमदाद ओढो जो वालिद ग़ुलाम रसूल ख़ान सूफ़ी मनुष्य माण्हू हुयो। हुन पहल कंदे पुटनि सां गॾु नियाणियुनि खे बि तालीम ॾियारणु शुरू कई। ख़ानदान पारां सख़्तु मुखालफ़त कई वई। खेसि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ताना ऐं बिरादरी खां कढण जो धमकियूं पिणु ॾिनियूं वियूं। खेसि चङी तरह सां न ॾिठो वेंदो हुयो। ओढो सरदार घराणे मां का बि नियाणी पढ़ण लाइ घरां कोन निकिती हुई, पर ग़ुलाम रसूल पंहिंजे नियाणियुनि खे सख़्तु मुखालफ़त जे बावजूदु पढ़ायो ऐं अॻिते हली ॿियनि बि इन्हीअ चङे कम जी तलक़ीन कई। ख़ानदान में इहा बि रस्म हुई त ख़ानदान खां ॿाहिरि नियाणियुनि खे न परणायो वेंदो हुयो। ग़ुलाम रसूल ख़ान जे पहिरें घर मां जेका नियाणी हुई, जंहिंखे ससु मामे पाण वटि मुस्तक़िल रोके छॾियो जेसिताईं उहो लाॾाणो करे वियो। उन वक़्तु खेसि नियाणी वापसि मिली त उनजी शादी जी उमिरि गुज़री चुकी हुई। हू ईअं ई बिना शादी जे हिन जहान मां मोकिलाए वई। ईअं ख़ानदान जूं काफ़ी औरतूं पंहिंजो उमिरियूं ॻारे बिना शादी जे हिन जहान मां मोकिलाए वियो। इमदाद ओढो तरक़ी पसंदि लॾे सां हुजण करे हुन कोशिशि कई त संसि भेनरनि जी शादी अहिड़े फ़ैसिले ते ख़ानदान में सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो वियो। उन नाराज़गी जे बावजूदि हुन पंहिंजे भेनरनि जूं शादियूं बिरादरी खां ॿाहिरि करायूं। अहिड़ी तरह हुन अहिड़ी गंदी रस्म खे टोड़ियो ऐं ईअं पोइ ख़ानदान में ॿाहिरि शादियुनि कराइण जो सिलसिलो हली पियो। 1973 जी शुरूआति में PP हुकूमत ऐं बांग्लादेश में थियल हिकु मुआहिदे तहत 2 लख बिहारी पाकिस्तान वठणा कया। हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले सिंध में बेचैनी पैदा कई। अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ु एहतिजाज करण लाइ 15 जून 1973 ते इमदाद ओढे जे 37 रूम इंटरनेशनल हॉस्पिटल
सिंध यूनिवर्सिटी में समूरनि शागिर्द तंज़ीमनि जी गॾिजाणी थी। सिंध यूनिवर्सिटी टंडोजाम ऐं लियाकत मेडिकल कॉलेज में बिहारियुनि ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कंदे जलूस कढिया विया। तहरीक जी अॻुवाणी करण करे 21 सेप्टेम्बर 1973 ते सिंध जे वॾे वज़ीर मुमताज़ अली भुट्टे इमदाद ओढे सां मुलाक़ात दौरान तहरीक तां हथ खणण जी ॻाल्हि कई। उन वक़्तु कामरेड जाम साकी फेडरेशन जो सदर अहमद ख़ान जमाली जेल में हुआ। इमदाद अली ओढो फेडरेशन जो क़ाइम मक़ाम मरकज़ी सदर हुयो। तहरीक तां हथ खणण जे नतीजे में हुनखे असिस्टेंट कमिश्नर या ASP जी नौकरी जी आछ कई वई। हुन बिहारियुनि ख़िलाफ़ तहरीक तां हथ खणण खां इनकार कयो ऐं वेतर बिहारियुनि ख़िलाफ़ तहरीक खे तेज़ करण जे अज़म खे वरजायो, जिते वॾे वज़ीर खेसि सख़्त नतीजा भोगण जी धमकी ॾिनी। 7 अक्टूबर 1973 ते इमदाद अली ओढे खे बिहारियुनि वारी तहरीक तां हथ न खणण करे 5 सालनि लाइ सिंध यूनिवर्सिटी मां रेस्टिगेट कयो वियो। DPR ऐं 13D तहत केस दाख़िल कया विया, जंहिं बाद गिरफ़्तारी खां बचण लाइ फ़ौरन अंडरग्राउंड थी वियो। जैकमाबाद में पुलिस खेसि गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, पर हू पुलिस खां पाण बचाए वियो। उन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हुयो। इमदाद अली ओढो ॾाढ़ी वारे ख़ुदाबख़्श जमाली जे फ़र्ज़ी नाले सां फेडरेशन जो कमु जारी रखियो। क़ौमी जदोजहद में झंग झर झागंदो रहियो। जैकमाबाद में नए रूप सबबि पुलिस खे सुञाणे न सघी ऐं हीअ गिरफ़्तारी खां ॿियो भेरो पाण बचाए वियो। 20 अक्टूबर 1973 ते जैकमाबाद में सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो मरकज़ी सालियानो कॉन्वोकेशन थियो। 2 ॾींहं इजलास हलियो। सिंध मां दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। इमदाद ओढो जी गैर मौजूदगी में खेसि फेडरेशन जो सदर ऐं कामरेड नज़ीर अब्बासी खे जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। डॉक्टर ख़ैर मोहम्मद जूणो, आसफा रिज़वी ऐं अयूब लेगारी नाइब सदर, सुहेल सांगी, कमाल अनवर ऐं जावेद खोसो खे जॉइंट सेक्रेटरी ऐं ताज बलोच खे प्रेस सेक्रेटरी चूंडियो वियो। शागिर्दनि जी बिहारियुनि ख़िलाफ़ ज़बरदस्त तहरीक जे नतीजे में 2 लख बिहारियुनि बजाए 50,000 बिहारी अची सघिया। बाक़ी 1.5 लख बिहारियुनि खे भुट्टे साहिब इहो चई वठण खां इनकार कयो त सिंध में उन मामले ते वॾी मुखालफ़त थी रही आहे। सिंध जे शागिर्दनि जी इहा वॾी कामयाबी हुई। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जे वॾे वज़ीर थियण खां पोइ 5 सालनि वारी रेस्टिगेशन वापसि वरिती वई, जीअं त हुन जो 1 साल ज़ाया थी चुको हो। सिंडिकेट जी इजाज़त सां हुन पहिरें साल MA ऐं LLB जा इम्तिहान ॾिना ऐं 2 महीननि खां पोइ फाइनल जा इम्तिहान ॾिना। 1 अप्रैल ते MA पॉलिटिकल साइंस, 31 अक्टूबर 1975 ते LLB ऐं 1982 में MA साहब जूं डिग्रियूं हासिल कयूं। 29 मार्च 1976 ते रुझान जमाली ज़िले नसीराबाद बलूचिस्तान में वफ़ाक़ी वज़ीर ताज मोहम्मद जमाली पारां वज़ीर अज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मान में ॾिनल आजियाणे में भुट्टे साहिब जी ख़्वाहिश ते इमदाद ओढो शरीक थियो। उते मानी दौरान भुट्टे साहिब ॾुखे वक़्त में साथ ॾियण करे हुनखे नौकरी जी आछ कई। उन मौक़े ते मौजूदु ताज मोहम्मद जमाली पिणु पंहिंजे बहबूद आबादी ऐं सिहत खाते में नौकरी जी आछ कई। उन ते हुन थोरा मञींदे भुट्टे साहिब खे अख़बार जो डिक्लेरेशन ॾियण जी गुज़ारिश कई। यादि रहे त उन वक़्तु अख़बार जो डिक्लेरेशन वज़ीर अज़म ॾींदो हुयो। भुट्टे साहिब खिली चयो त अख़बार कढी असांजी मुखालफ़त कंदे। ख़ैर हुन पंहिंजे ADC खे अख़बार जो नालो लिखण लाइ चयो। जॾहिं हुन सिंध सुजाग नालो ॿुधो त पाण ॾाढो ख़ुशि थियो। 3 मार्च 1976 में काज़ी सलीम अकबर नामियारे सहाफ़ी शेख अज़ीज़ सां गॾु जैकमाबाद पहुतो ऐं हैदराबाद मां जदीद सिंधी अख़बार सिंध न्यूज़ जारी करण वारे मनसूबे खां संगत खे आगाह कयो। उन मौक़े ते हुन इमदाद अली ओढो खे जैकमाबाद जी नुमाइंदगी करण जी गुज़ारिश कई। यादि रहे त सलीम काज़ी SNS जे थिंक टैंक जो अहम रुकन हुयो। हुन जो चवणु हुयो त समाज में सुधार लाइ नज़रियाती दोस्तनि खे अॻिते अची सहकार करणु घुरिजे। अहिड़ी तरह इमदाद अली ओढो जो सहाफ़ती सफ़र शुरू थियो। हुन 1977 में हफ़्तेवार सिंध सुजाग जैकमाबाद जो डिक्लेरेशन वरितो। उन वक़्तु सिंध हुकूमत में इतला जो वज़ीर मीर हज़ार ख़ान बजाराणी हो ऐं जैकमाबाद में डिप्टी कमिश्नर अब्दुल क़ादिर अबड़ो हुयो।
भुट्टे साहिब ख़िलाफ़ PNA पाकिस्तान नेशनल अलायंस जी तहरीक उरूज ते हुई। इस्टेब्लिशमेंट भुट्टे खे हटाइण जो फ़ैसिलो करे चुकी हुई। DC तकड़ में हुनखे घुराए डिक्लेरेशन ॾिनो। हुन जो चवणु हुयो त ईअं न थिए जो हुकूमत ख़तमु थी वञे ऐं हू अख़बार जे डिक्लेरेशन खां महरूम रहिजी वञे। हुन कामरेड रोशनदास छाबड़िया दाणे वारो सां गॾिजी मेहराण प्रिंटिंग प्रेस लॻाई, जितां 14 अगस्त 1977 ते हफ़्तेवार सिंध सुजाॻ जो उजराव थियो। अॻिते हली हुन पंहिंजी प्रेस सिंध सुजाॻ प्रिंटिंग प्रेस लॻाई, जितां पहिरियों दफ़ो हफ़्तेवार मैगज़ीन जी सूरत में सिंध सुजाॻ सॼी सिंध में पहुचंदी हुई। 1978 में डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं प्रेस क्लब जैकमाबाद जा पहिरियां जनरल सेक्रेटरी ऐं पोइ सदर चूंडियो वियो। हुन प्रेस क्लब में शानदार लाइब्रेरी क़ाइमु कई ऐं सिंधी अदबी संघ जी ऑफिस न हुजण सबबि संघ जूं हफ़्तेवार गॾिजाणियूं प्रेस क्लब में थींदियूं हुयूं। हुन प्रेस क्लब खे मुख़्तलिफ़ तनज़ीमनि पारां थींदड़ प्रोग्रामनि लाइ खोले छॾियो, जंहिं करे हिकु तरफ़ प्रेस जो शहरियुनि सां गहिरो तालुक़ु पैदा थियो ऐं ॿियो प्रेस क्लब खे आमदनी बि थींदी हुई। पाण हिकु साल लाइ सिंधी अदबी संगत जैकमाबाद जो सेक्रेटरी बि रहियो। 1984 में कराची जा वण अची वसाया ऐं अलकरम स्क्वायर लालू खेत में सर्वेज प्रिंटिंग प्रेस लॻाए सिंध सुजाॻ खे शाया करणु लॻो। उन जो एज़ाज़ी एडिटर मोहम्मद बख़्श सुमरो वकील हुयो ऐं पोइ रोज़ानी हिलाल पाकिस्तान में कमु कंदड़ अदीब ऐं साफ़ी फ़कीर मुहम्मद लाशारी एज़ाज़ी एडिटर थियो। यादगार मैगज़ीन जारी कया विया ऐं सिंध सुजाॻ खे सिंध अंदरि वॾी पज़ीराई हासिलु थी। 1988 जे आख़िर में इमदाद ओढे DC साउथ खां रोज़ानी अवामी आवाज़ जी डिक्लेरेशन वरिती ऐं 1 जनवरी 1989 खां हुन खे पंहिंजे घर मां पंहिंजे पुटनि जी मदद सां जारी कयो। 1 जुलाई 1989 ते अवामी आवाज़ खे दोस्तनि सां गॾिजी लियारी मां बाक़ाइदगी सां कंप्यूटर ते पहिरीं मुकमिल सिंधी अख़बार जी हैसियत सां जारी कयाई, जंहिंखे सिंध में वॾी पज़ीराई मिली। जैकमाबाद जे दोस्त नानक नामको सेंटर में ऑफिस लाइ जाइ ॾिनी, जंहिंखे अॻिते हली किस्तनि में ऑफिस जी अदायगी कई वई। अख़बार खे कामयाबु करण लाइ वॾी महिनत ऐं जाखोड़ कई वई। हुन कामयाबी में सॼी सिंध जे वतन दोस्त धुरियुनि जो वॾो सहकार शामिलु हुयो। हीअ पहिरीं अख़बार हुई जंहिं सिंध जे हर मैदान में अवाम जी खुले नमूने नुमाइंदगी कई। अहिड़ी अवाम दोस्त पॉलिसियुनि करे हर दौर में हुक्मरान पारां अवामी आवाज़ खे इंतकामी कार्रवाइयुनि जो निशानो बणायो वेंदो हो। अख़बार जा इश्तिहार बंदि कया वेंदा हुआ। जाम सादिक पंहिंजी वॾ वज़ारत दौरान इमदाद अली ओढो खे मारण जूं धमकियूं ॾिनियूं, पर हीअ पंहिंजनि सिंध दोस्त पॉलिसियुनि तां हथु खणण लाइ तयारु कोन हुयो। हीउ वॾो दास्तान आहे जंहिंजो तफ़सील हुन पंहिंजे किताब जल मशल जल में ॾिनो आहे। अवामी आवाज़ जी टीम में नाले वारनि अदीबनि ऐं सहाफ़ियुनि खे शामिलु कयो वियो, जंहिंमें अनवर पीरज़ादो, फ़कीर मुहम्मद लाशारी, शबीर शर, मोहम्मद ख़ान सोलंगी, सुहेल सांगी, अब्दुर्रहमान नकाश, सादिक बुर्दी ऐं ॿिया अणगणिया दोस्त शामिलु आहिनि। हीउ इदारो सहाफ़ियुनि जी नर्सरी साबित थियो, जितां सवनि जी तइदाद में नौजवान तयारु थी सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी मीडिया में शानदार नमूने पंहिंजनि सलाहियतनि जा जोहर ॾेखारणु लॻा, जंहिंमें ज़हीर मीराणी, अब्दुर्रज़ाक़ सरोही, अब्दुल्ला सरोही, सरवेज हैदर ओढो ऐं सवें वतन सां प्यारु कंदड़ सहाफ़ी शामिलु आहिनि। 1991 में भाईवारनि सां इख़्तिलाफ़ सबबि हुन अवामी आवाज़ खे छॾे सिंध सुजाॻ खे रोज़ानी अख़बार जी सूरत में जारी कयो ऐं अदीब, लेखक, शाइर भिटाए जे पारखू ऐं सीनियर सहाफ़ी अनवर पीरज़ादो खे अख़बार जो एडिटर मुक़ररु कयो। कलर मैगज़ीन इंचार्ज ज़हीर मीराणी, अनवर अबड़ो हुया। साॻे साल दोस्तनि जे बेहद इसरार ते इमदाद अली ओढो वरी अवामी आवाज़ में साॻी पोज़ीशन ते अची वियो। जून 1997 में इमदाद अली ओढो अवामी आवाज़ जे एडिटर जी हैसियत में वज़ीर अज़म मियां नवाज़ शरीफ़ सां डिएट कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ सरकारी वफ़द जे रुकन जी हैसियत में इस्तांबुल तुर्की वियो ऐं बाद में ईरान जे दौरे में बि गॾु रहियो। 2004 में अवामी आवाज़ खे हुन ख़ैराबाद चयो ऐं जनवरी 2005 में हुन रोज़ानी सोब कराची जारी कई। हिन अख़बार बि सिंध में पंहिंजे लाइ वॾी जाइ पैदा कई। अक्टूबर 2008 में हुन अची बरतानिया वसायो। 2010 में हुन पंहिंजी ज़िंदगी जे गॾु कयल पूंजी यानी जाखोड़ ते मुश्तमिल आत्म कथा जल मशल जल किताब लिखियो। अप्रैल 2012 में लंडन मां पहिरियों वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन शुरू कयो। 24 कलाक प्रोग्राम नशर करण दौरान सिंध तोड़े दुनिया जी कुंड कुड़च में थींदड़ सियासी, समाजी, अदबी सरगर्मियुनि समेत
सिंध अंदरि थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रोग्रामनि खे नुमायां नशर करण करे मुल्क जा इख़्तियार धणी नाराज़ थिया। नतीजे में 2017 में पाकिस्तान में रेडियो जी नशरियात ते पाबंदी मड़ी वई। मुतबादिल तरीक़नि सां रेडियो जी नशरियात खे पाकिस्तान में जारी रखियो वियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजे सफ़र जा 7 साल पूरा करे 8 साल में दाख़िल थी चुको आहे। अक्टूबर 2018 में हिकु विख अञा बि अॻिते वधाईंदे रेडियो सां गॾु वेब टीवी वॉइस ऑफ सिंध टीवी लंडन जी शुरूआति कई वई। हिन वक़्तु उहा ॻाल्हि दावा सां चई सघिजे थी त सिंध वासियुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ जेके बि जिते बि एहतजाज थियनि था उन्हनि जी मुकमिल रिपोर्टिंग वाहिद रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं टीवी करे रही आहे। उन करे हिन इदारे जे बानी इमदाद अली ओढो खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। अहिड़े क़िस्म जे टेलीफ़ोननि खां लंडन में संगत खे बि आगाह कयो वियो आहे ऐं अहिड़े क़िस्म जे फ़ोन कॉल जी रिकॉर्डिंग बि हुन वटि महफ़ूज़ आहे। मुंहिंजे लाइ इहा फ़ख़्रु जी ॻाल्हि आहे त मूं नंढपिण खां वठी घणो वक़्तु बाबा साईं सां गॾु गुज़ारियो आहे। हुन खां सहाफ़त खां वठी ज़िंदगी जे लाहनि चाढ़नि जे तजुर्बनि मां मूं घणो कुझु सिखियो आहे। दोस्तनि जूं बेवफ़ायूं दोस्ती जे नाले में मूं सिधे सादे कामरेड सां वेसा घातियूं बि अखियुनि सां ॾिठियूं आहिनि। हर ॾुखे वक़्त में मूं हुनखे पंहिंजे मक़सद में अॻिभरो ॾिठो। हुन जी वॾी ख़ूबी इहा आहे त हुन पोइते ॾिसण या धक खाइण खां पोइ मायूस थी ख़ामोश वेहण बजाए छाल ॾेई अॻिते वधी इदारा ठाहे वक़्त जी ज़रूरत खे पूरो कयो आहे। हुनखे इदारा साज़ शख़्सियत बि चई सघिजे थो। उमिरि जी पिछाड़ी वारे पहर में हुन दुनिया जी ख़ुशहाल तरीन मुल्क बर्तानिया में अची ख़ामोशी सां आराम करण बदिरां सिंध वतन जे ॾुखोईंदड़ हालतुनि खे ॾिसंदे वरी हिकु दफ़ो नए जज़्बे ऐं विलविले सां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी शुरूआति कई। हिन कम में हुनखे केतिरियूं तकलीफ़ूं ॾिसणियूं पियूं। उन जो अंदाज़ो मां या बर्तानिया में हुन जा वेझा नज़रियाती दोस्ती लॻाए सघनि था। हिकु दफ़ो पुछण ते हुन वराणियो त मूं जेके बि कम कया उहे सभु हिक ॿिए खां वधीक अणथियणा हुआ। उन्हनि खे मुकमल करण या उन्हनि खे क़ाबिल अमल बणाइण लाइ हर दफ़े सख़्तु महिनत करणी पई आहे। हीअ सभु कम पंहिंजी धरती सां इश्क जो नतीजो आहिनि। हीअ पाण 33 सालनि ताईं 3 अख़बारनि जो मालिक ऐं एडिटर रहियो। हुन छा ठाहियो? अॼु त साफ़ त धंधो थी वियो आहे। अख़बार या टीवी नुमाइंदे खां वठी एडिटर ताईं माण्हू किथां खां किथे पहुची विया आहिनि। उहो हर कंहिंजे आॾो खुलियल किताब वांगुरु आहे। हुन त पंहिंजी पूरी साफ़ ते ज़िंदगी में मुश्किल सां कराची में बचण लाइ जाइ ठाही जेका बि रोज़ानी सोभ जी माली बहरान सबबि विकिणी छॾी। हुन शागिर्द दौर खां वठी नौकरियुनि जूं वॾियूं वॾियूं आछूं ठुकराए छॾियूं। हुन क़ौमी जदोजहद खे अमानतु कमु सम्झो। उन लाइ हूअ ॾींहं राति जाखोड़ींदो रहियो। अहिड़ी तरह हू साफ़त खे इबादत ऐं कलम खे अमानत सम्झंदो आहे। अॼु बि रेडियो लाइ हूअ घणो वक़्तु ॾिए थो। खेसि ऐं संस हमसफ़र घरवारी खे मिलंदड़ पेंशन जो वॾो हिसो रेडियो ते ख़र्च कनि था। हुनखे यूके में रहंदे 11 साल थियण वारा आहिनि। हुननि कॾहिं घुमण जे लिहाज़ खां को यूरोप जो मुल्क नाहे ॾिठो ऐं न वरी पूरे बर्तानिया खे ॾिसी सघिया आहिनि। अॼु बि 15 खां 18 कलाक रेडियो ऐं टीवी वारे कम खे ॾियनि था। हुनजो चवणु आहे त रेडियो जे कम करे मुंहिंजे अंदर खे जेको सुकून मिले थो, जेको कम मां फारिग़ थी ईअं सम्झंदो आहियां त अॼु मूं पंहिंजी ज़िंदगी जो वक़्तु या ॾींहुं सफ़ल कयो आहे। ज़िंदगी तमामु मुख़्तसर आहे। जेतिरो थी सघे उनखे मक़सद सां जोड़े नवां गस घेड़ ॻोल्हजनि। बक़ौल हुनजे त उहा ई असुलु हयाती आहे ऐं उन में इंसान जी बका आहे। हुनजी वॾी ख़ूबी इहा आहे त हू सम्झे थो त सादगी वारी ज़िंदगी पंहिंजे मिसकीन माण्हुनि सां जोड़े रखे थी। जेके माण्हू ॻाल्हि त मिसकीन माण्हुनि जी तक़दीर बदिलाइण जी कनि था पर पाण फ़र्श खां अर्श ते पहुची वञनि था। हू मक़सद खे वखर सम्झी विकिरो कनि था। हुनजी नज़र में जेसिताईं असांजे मिसकीन माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि सां भरपूर ज़िंदगी कोन थी मिली वञे ओसिताईं अयाशूं ज़ेब नथियूं ॾियनि। हुनजो चवणु आहे त हुन कामरेड हैदरबख्श जतोई साईं जीएम सैयद कामरेड जाम साकी सां वेझो रहण करे उन्हनि जे ज़िंदगियुनि ऐं उन्हनि जे अमल खां रहनुमाई हासिल कई आहे ऐं हू उन्हनि जो पोइलॻ आहे। लीडरशिप उहा ई हूंदी आहे जेका आवाम सां उनजे रूप में हलण जो अमली अज़म रखे। बाबा साईं बाबति घणो कुझु लिखी सघिजे थो। उन जहिड़ा इंसान सिंध धरती जो वॾो सरमायो आहिनि। उहो बि अहसासु थींदो आहे त हुन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हर दौर ऐं हर रूप में पाण खे धरती जो सचो पुटु साबित करण जी भरपूर कोशिशि कई आहे ऐं उहा कोशिशि अॼु बि जारी आहे।
जेसीं हू ज़िंदा आहे पंहिंजे अमर सिंध जे आज पे ऐं उनजी मिसकिन माण्हुनि लाइ मुसलसल जदोजहद कंदो रहंदो। हुन जो अॼु बि इहो ख़्वाबु आहे त सिंध जे हक़नि जी वेढ़ मज़बूत मीडिया वसीले विढ़ी सघिजे थी। उन लाइ लंडन मां सैटेलाइट टीवी जो अजरा कयो वञे, जितां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि खां दुनिया खे आगाह कयो वञे ऐं हीअ टीवी सिंधी सां गॾु उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि में बि हुजणु घुरिजे। मां आख़िर में ज़रूरु यकीन सां चवंदुसि त बाबा साईं जंहिं बि कम में हथु विधो आहे उहो हुन करे ॾेखारियो आहे। जेकॾहिं सिहत वक़्तु ज़िंदगी हालतुनि ऐं सिंध जे आशिक़नि हुनजो साथ ॾिनो त टीवी वारो ख़्वाब बि ज़रूरु साबिया थींदो ऐं सिंध दुनिया जे ख़ूबसूरत ख़ितनि में शुमारु थींदी। बाबा साईं जो ही ॿियो किताबु आहे। उनखां अॻु हू जल मशर जल लिखी चुको आहे। हाणे जीअं त 72 सालनि जो थी चुको आहे, घणो वक़्तु कंप्यूटर ते कमु करण करे हुनखे सिहत जा बि मसइला पैदा थी चुका आहिनि। हाणे हुनजी इहा ख़्वाहिश आहे त हू निगरानी जी हद ताईं कमु करे ऐं घणो वक़्तु पढ़ण लिखण खे ॾियणु चाहे थो। मुंहिंजी दुआ आहे त बाबा साईं जंहिं वतन ऐं उनजे मिसकीन माण्हुनि लाइ समूरी ॼमार जदोजहद कई आहे, उन वतन खे आज़ादु ऐं मिसकीन माण्हुनि खे ख़ुशहाल ॾिसी सघे। शाल सिंध ऐं शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। हीअ चूंड वर्क हुआ साईं इमदाद अली ओढे जे किताब निंड नहेरियो नेण मां। हीअ मज़मून लिखियलु हो सीनियर सहाफ़ी ऐं प्यारे सरवेज हैदर ओढो जो। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। ऐं हाणे प्रोग्राम में नामियारे लेखक नावल निगार मोहिन कल्पना जी आत्म कथा बुख इश्क ऐं अदब जा वर्क वरायूं था ऐं उन किताब मां चूंड वर्क अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था। मोहिन कल्पना किताब जी शुरूआत में लिखे थो, हिकु निहायत डिघो रस्तो तय कयो आहे मूं। हूअं को रस्तो थींदो त न आहे। ज़िंदगी में पेचरा पहाड़ मैदान ते किरियल गुल पेर रखजनि त अक्सर कंडा लॻनि। वादियूं लहंदो वञे किरंदो वञे, किरण में मौज आहे। कंहिंसां कूड़ कंहिंसां दोखो कॾहिं अजायो अभिमान, पर मूं अक्सर मथे चढ़णु चाहियो आहे, मथे ऐं मथे, उनखां बि मथे। उन करे मूं धर्मशास्त्रनि जी बि ओट वरिती आहे। ॾिसां त उते ई बीठो आहियां, यात्रा फ़क़्ति मन जी कई अथमि। आदर्शनि जा पहाड़ अमल जूं खायूं, कॾहिं अमल जूं बाहियूं जेल बि काटिया अथमि त ॻोल्हनि जे साम्हूं सीनो बि सायो अथमि। अदबी महफ़िलनि में सिर कटिया अथमि ऐं कटाया अथमि। ज़ुल्फ़नि जे पींघनि में वकड़ बणिजी लुत्फ़ माणियो अथमि ऐं ग़लति गिलासनि जो ज़हर पीतो अथमि, पंहिंजो रत बि पीआरियो अथमि। हासिल मतिलबु इहो ई त जिते हुअसि उते आहियां। मुंहिंजो बैंक बैलेंस फ़क़्ति यादूं आहिनि, कुझु बि त न आहियां मां। क़ौम जी क़िस्मत ठाहे नथो सघां, क़ौम त क़ौम पंहिंजो मुक़दर पिणु ठाहे न सघियो आहियां। ऐं उमिरि जी अधु सदी में फ़क़्ति ख़्वाबनि जे लाशनि खे अखियुनि में चुभंदो ॾिठो अथमि। मां हिकु लेखक आहियां, अधु ज़िंदगी टेबल ते गुज़ारी अथमि। रोशनी जी तलाश में ऊंदहि में कलम खयो आहे मूं। रिवाजी माण्हू आहियां मां। रिवाजी केर बि मूंसां गॾिजी खेसि ख़सीसपणे जो अहसासु न थिए। कंहिं सां बि गॾिजा मां त साॻियो अहसासु मूंखे बि न जाॻे। ख़सीस माण्हू खे ख़सीसपणे जो अहसासु मुश्किल ई जाॻंदो आहे त पोइ आत्म कथा छा जी। मूं जीवन सां भरपूर प्यारु कयो आहे। उनजा दुख सुख आंभूं ख़्वाब आदर्श ऐं अणपूरियूं थियल ख़्वाहिशनि जा दर्द वंडणु चाहियां थो मां। ईअं मूं रस्ते जे फ़क़ीरनि सां गुफ़्तगू कई आहे त मुल्क जे वज़ीरनि ऐं वज़ीर आज़म सां पिणु मुलाक़ातूं कयूं आहिनि। फ़िल्म एक्ट्रेसनि सां शामूं गुज़ारियूं अथमि त किन सां रातियूं जाॻी कचहरियूं कयूं अथमि। मां शायदि ॾेखारणु थो चाहियां त कथा फ़क़्ति वॾनि माण्हुनि जी न थींदी आहे, निंढनि जी बि थींदी आहे। त ज़िंदगी जो लतुफ़ माणण लाइ बंगलनि कारनि ऐं हेलीकॉप्टरनि जी ज़रूरत न आहे। चाहे मन ख़िलाफ़ जिहाद खड़ो करण बि जहालत आहे। ज़िंदगी जीअण हिकु कला आहे। शायदि मां पंहिंजी सोच में वहिंवार में फितरत में निहायत तख़लीक़ी आहियां। मां मसनूइयत खां भॻो आहियां। मूं क़दरनि जी तलाश कई आहे ऐं उन लाइ के असूल क़ाइमु कया। क़दरनि खे पाए न सघियसि त क़दर न छॾियमि। असूलनि खे छॾियमि। नीम या मापा ग़लति हूंदा त क़दरनि ते अमल थी न सघंदो। असूल गंगा जी आहिनि, उहा रशी किशन वटि अजूल आहे।
कानपुर में साॻी गंगा में लाश पिया वहन, किनारे ते वेठल गिझनि जा खुलियल पर ऐं खुतल चंबा साॻी गंगा जो रूप अमृत बदिरां ज़हर जो था ॾियनि। असूल कोड़का आहिनि त उन में कदरनि जा शींहं फासनि, जिन खे फासाए हिसाए ॿकरियुनि सां दोस्ती रखाए वञे। दुनिया में सभ खां वॾो क़दुरु आहे इंसान जे पाक ऐं मुक़दस जज़्बनि जो बचाव। उहो क़दुरु हिंदुस्तानियुनि में वरण सरिश्ते में मार थो खाए। किन खे भॻवान मुंहं मां, किन खे ॿाहुनि टंगनि मां, किन खे पेरनि मां पैदा कयो। ब्राह्मण, खत्री, वेश, शूद्रनि खे अछूत बि चवनि, पर उहे ब्राह्मण जॾहिं भॻवान जी मूर्ति जी पूॼा कनि त धोइनि हुन जा पेर था। केॾो बहरूप खेनि भॻवान जा पेर असल न धोअणु घुरिजनि, जो उहे अछूत आहिनि। ब्राह्मण जो कमु आहे विद्या ॾियणु, मगर ब्राह्मण वटि हिन देश खे मज़बूत ऐं ताक़तवर बणाइण लाइ को इल्मु न आहे। जॾहिं हुननि बेलचे जे किन अछूत कुटुंबनि खे जीअरे जलाए छॾियो त ॼण पंहिंजे वरण ते फतवा ॾिनी त हिंदुस्तान में फ़लसफ़ाना सतह ते उहो तबिको ख़तमु आहे। हाणे त खत्री बि उहे आहिनि जे फ़ौज में आहिनि। हर ज़ात आहे उन में, साॻी हालत वापार जी आहे। कूड़, ठगी, मिलावट, कारो धंधो ऐं शूदर बि वज़ीर थियण लॻा आहिनि ऐं हिंदुस्तान जे बचाव जहिड़ा वॾा खाता संभालिया आहिनि। 100 जनम मां केर बि कुझु नथो थिए, उहो सरिश्तो ख़तमु थी रहियो आहे। जर्मन ऐं यहूदी ऐं अरब, मुस्लमान ऐं हिंदू, उन्हनि सभिनी जा गुण कंहिं सतह ते हिकु ॻाल्हि कनि था, मगर उनजे ग़लति पढ़ाई सबबि के शख़्स ऐं सरिश्ता इंसान जे सोख्यम अमल ऐं सरिश्टिट भावनाउनि जे हनसा कनि था। उन्हनि पूॼा लाइ किताबनि में असूलनि जूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं उहे सभु असूल तारीख़ में इंसानी क़दरनि खे कुचलींदा नज़र अचनि था। ॿिनि जर्मनियुनि जे विच में दीवार छो आहे? फ़लस्तीनी मुल्क वजूद में छो नथो अचे? 2 कोरियाऊं छो आहिनि? कुझु ऐं छा किथे थो ज़रबजे ऐं उहा क़ौमियत जी हनसा आहे? मुंहिंजे जीवन में उन्हनि सुवालनि जी मुनासिबत आहे बि ऐं न बि आहे। कुदरती इंसान खे उहो सतायो आहे जो हू पंहिंजे वजूद जे पाछे खां ॾके थो ऐं उनखे गोली हणे थो, ऐं जॾहिं पाछो नथो मरे तॾहिं हू सॼी ॻोल्हा करे पाण खे गोली हणी थो छॾे। महाभारत खां वठी ॿी आलमगीर जंग ताईं इंसान ईअं कयो आहे। मूं घणनि वॾनि माण्हुनि जूं जीवनियूं पढ़ियूं आहिनि, उहे मूंखे ॾाढा निंढा लॻंदा आहिनि। बसि पंहिंजी ज़मीन जो टुकर, पंहिंजा माण्हू, पंहिंजो कल्चर ऐं निज़ाम, जंग ऐं तबाही। किताब नेपोलियन खे वॾो जंगी सुरमो सम्झंदा आहिनि। हिकु गुंडो शख़्सी सतह ते हिकु खून करे त असीं उनखे पकड़े खेसि थुकूं ऐं मुकूं हणी जेलनि में बंदि कराईंदा आहियूं, पर उहो साॻियो माण्हू क़ौमी सतह ते खून रेज़ी करे त असां खेसि सुरमो सॾींदा आहियूं। कृष्ण भॻवानु सच जो तरफ़दार थियो, पर हिकु कौरो खे कूड़ ऐं ठगी सां मारायो। चए हिननि कौरवनि बि अव्हां सां दोलाब कयो, यानी जो कौरून पहिरीं कयो सो पांडून पोइ कयो ऐं सभु ख़लास। उहे सभु क़ौमी सुरमा आहिनि। हिटलर ऐं मसूलनी क़ौमी गुंडा हुआ। खेनि इंसान जे सचनि दुश्मननि जी ख़बर न हुई त उहे आहिनि बुख, ग़रीबी, बीमारी, जहालत, कुदरत तरफ़ां ॿोॾ, सेवक, ज़िलज़िला। उन करे मुंहिंजो यकीन आहे त दुनिया में फ़क़्ति 2 क़िस्मनि जा वॾा माण्हू पैदा थींदा आहिनि, हिकिड़ा विज्ञानी ऐं ॿिया कलाकार। विज्ञानियुनि दुनिया खे बहितर बणायो आहे, चाहे उन में उहे मुफ़्कर अचनि था जिन खे वैज्ञानिक सोच आहे, ऐं कलाकार जिन जी कला जीवन सां प्यार करण थी सेखारे। बाक़ी उहे माण्हू जिन जीवन जी बहितरी लाइ जदोजहद कई, मसीह खां वठी गांधी ताईं, उन्हनि जी फ़हिरिस्त बि वॾी आहे। उन्हनि खां अलॻि उहे दरवेश सूफ़ी जिन ज़िंदगी जे क़दरनि ते ज़ोर ॾिनो, जीअं नानक, कबीर, शाह लतीफ़ आहिनि। सचा सुरमा उहे ख़सीस माण्हू आहिनि जिन जी का न का ख़्वाहिश मसीह जा सलेब ते चढ़े थी, ऐं को इंसान गांधी जियां गोली खाए थो या संस को ख़्वाब सुकरात जा ज़हर पीए थो। उन करे मूं क़बूल करे छॾियो आहे त मुंहिंजी जीवन कथा हिकु अहिड़ी ख़सीस माण्हू जो दास्तान आहे जो हुन रीति हर जॻह मरे थो, ऐं उहो नथो मरे छो त माण्हू पंहिंजे ख़्वाहिशनि, अरमाननि ऐं ख़्वाबनि सां आहिनि, ऐं इंसान वाबस्ता दाइमियत जी जदोजहद आहे। मां सखर राजा राम हाई स्कूल में कचे 12 खां 10 दर्जे ताईं पढ़ियसि।
साम्हूं सिंधु जो शाही दरिया हो, जिते माई राजा नाले को मंदर बि हो। उते हिकु पीपर जो वण बि हो, जिते पत्थर सां हिकु नालो लिखियो हो, मोहन। वॾो बंदि हो, पाणी अटकल 8-10 फुट हेठि। 40 सालनि खां वधीक अरसो थियो आहे सखर न ॾिठो अथमि। कॾहिं ॾिसंदो आहियां हिकु ॿारु आहे, पीपल जे वण वटि बीठो आहे, सिंधु ॾांहुं निहारे रहियो आहे। चाहींदो आहियां काश हिकु दफ़ो उते पहुची वञा, उते वण हेठां, जेकॾहिं उहो अञा उते आहे, ऐं जे नाहे त को तस्वर जो वण खड़ो करियां। ईअं तस्वर में घणा दफ़ा सिंधु जे कप ते पीपल जे हेठां बीठो आहियां। हाणे बि केतिरा शख़्स उते बीहंदा हूंदा, कंहिंखे ख़बर न हूंदी त उन जॻह ते 7 साल जी उमिरि जो मोहन कल्पना बि बीहंदो हो। रहंदो फिरियर रोड ते कंहिं प्रेस जे मथां हुउसि, जंहिंजो मुंहुं पुठियां घटी में हूंदो हो। प्रेस अक्सर बंदि रहंदी हुई ऐं अंदरि ॿिलियूं पियूं घुमंदियूं हुयूं। निम जी चाढ़ी वटि शायदि पोकरदास एंडरसन्स जो शाही किताब घर हो। थले ते टांगा स्टैंड हो। रस्ता पकियुनि सिरनि जा हुआ, जिते म्यूनिसिपालिटी जूं ट्रकूं पाणी हारे थधिकार कंदियूं हुयूं या कॾहिं इहो कमु पखाली कंदा हुआ। मूंखे असुलु ख़बर न हुई त इन्हीअ शहर में मूंखां 5-10 साल वॾा शेख अयाज़, सजन आहूजा, हिमू कालाणी, रशीद भटिया रहंदा हुआ, या उन जे घटियुनि मां ख़तरनाक इनकलाबी परचा विद्यार्थी लंघंदो हो। मां हिकु बार स्कूल मां मोटी तीर कमान खणी ॿिलियुनि जा शिकार कंदो हुअसि। मूंखे ख़बर न आहे कंहिंजी मूं हिकु ॿिली मारे विधी। कुंड ते हिकु ग्रामोफोन जो दुकानु हो, उते बीही कुते वारे फ़ोन जा रिकॉर्ड ॿुधंदो हुअसि। जा आदत अॻवान जो तकरीरूं ॿुधण में तब्दील थी। मां उन दुकान वारे खां फ़ोने जूं सुयूं वठंदो हुअसि ऐं तीरनि में अॻियां थुल्हो पासो अंदरि विझी शिकार ते निकिरंदो हुअसि। हिकु दफ़े प्रेस जे शीखनि वारी दरी मां हिकु ॿिलीअ खे पेट ते तीर हयमि। ॿिलीअ दांह कई, म्याऊं। सुई अंदरि हली वियसि ऐं तीर सिधो ॿाहिरां अटकी पियसि। कुझु करे न सघी मां बि खेसि ॾिसंदो रहियुसि ऐं 2-4 दफ़ा अच वञ करे पोइ अंदरि हली वई। उन घटी में का जॻह ते ठही उते रेतीअ सिरूं ऐं चुने जो मुनो भरियल टिब पियो हो। हिकु ॾींहुं ॾिठमि त हिकु कारी ॿिली टिब भरिसां वेठी आहे, अखियूं बंदि, ॼण इबादत में मशगूल हुई। तूफ़ान जी तेज़ी सां हेठि झुकी। मूं खेसि पुछ खां झलियो ऐं खेसि छिके चुनी जी टिब में विझी छॾियमि। कॾहिं अंदरि कॾहिं ॿाहिरि ॾाढी जदोजहद कयाई हुई। कारी ऐं मुंहुं अछो थी वियुसि। काफ़ी वक़्तु खेसि ॾिठमि। आख़िर हूअ उन टिब में ग़र्क़ थी वई। ज़िंदगी में जॾहिं कॾहिं को दुख ॾिसंदो आहियां, जॾहिं बेवसी जो अहसासु मन खे सोघो झलींदो आहे, रोशनी जो को तिरवरो ॾिसण में न ईंदो आहे, मन में ताज़ी हवा जी कमी महसूसु थींदी आहे, तॾहिं ज़हन जी कंहिं कुंड मां, मन जे अजाइब घर मां उहा ॿिली उजागर थींदी आहे ऐं टिब मां ॿाहिरि निकिरण लाइ टिपा ॾींदे नज़र ईंदी आहे। फ़िलहालु मुफ़्कराना सतह ते मूं लाइ उहो टिब हिंदुस्तान आहे ऐं उन टिब खां ॿाहिरि फ़क़्ति सिंध आहे। हिकु माण्हू पाण खे मारे छॾियो। गिची में नोड़ी ॿधल काफ़ी माण्हू जमा थिया। छत में कमान में लटकियो पियो हो, अखियूं फाटल, ज़ुबान ॿाहिरि, गिची छिकियल। ॿार जोण से माउ पीउ रोई रहिया हुअसि। मुंहिंजे मन में उन वक़्तु फ़क़्ति हिकु वीचार आयो, ईअं न थियणु खपंदो हो। शायदि मायूसी जे मुस्तक़िल लम्हनि में कॾहिं मां आपघात करे छॾिया हा, मगर मूंखे ज़िंदगी सेखारे छॾियो हो न ईअं न। हूअ औरत जुवान केतिरो हुन रुनो, छा उन सुरमे खे हुन जो न सोचणु खपंदो हो। उन करे मुंहिंजा किरदार आपघात कंदे कंदे उनजो ख़्यालु लाहे छॾींदा आहिनि। विष्णु भाटिया मुंहिंजो प्यारो दोस्त, शायदि हिंदुस्तान जे सिंधी अदीबनि में मूं जा विष्णु भाटिया आहे, जंहिं काफ़ी मुआशरती तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, इश्क में फ़िका काना चूसिया आहिनि। हुन जा खीसा अक्सर ख़ाली रहंदा आहिनि। 500 नौकरियूं कयूं अथाई ऐं छॾियूं अथाई, यानी न कयूं अथाई। माउंट अबू जे हिकु पहाड़ ते वेठा हुआसीं। अदीब चवंदा आहिनि विष्णु खे ॻाल्हाइणु न ईंदो आहे। ग़लति चवंदा आहिनि। विष्णु कचहरियुनि में न, दोस्तनि में ॻाल्हाईंदो आहे। मॉडर्न आर्ट, म्यूज़िक, लिटरेचर, रिलीजन, फ़िलासफ़ी। चयाईं अमेरिका जे अख़बारनि में चर्च तरफ़ां हिकु इश्तिहार छपजंदो आहे, ख़ुदा वास्ते आपघात करण खां अॻु हिकु दफ़ो असांखे फ़ोन करियो।
छो अमेरिका कूच करण जो ख़्यालु कयो अथई? खिली, मुंहिंजे अमेरिका इंडिया में आहे। अच्छा, मुंहिंजे दिलि में जॾहिं बि आपघात करण जो ख़्यालु ईंदो आहे, मां तो वटि हलियो ईंदो आहियां। ईश्वर आंचल बि चवंदो आहे, आपघात जो फ़लसफ़ो ग़लति आहे। असीं मोहन खे ॾिसंदा आहियूं, असांखे लॻंदो आहे आपघात सचपच काइरता आहे। मुंहिंजो शख़्स जीवन जीअण जो उत्साह ॾिए त उन मां मूंखे पंहिंजे शख़्स खे जाइज़ फ़ख़ुरु थींदो आहे। मूंखे ज़िंदगी सेखारियो, न ईअं न, खेसि ईअं न करणु खपंदो हो। मूंखे कंहिंखे ईअं न करणु खपे। गुम थियल शख़्स जी ॻोल्हा बाक़ी बचियल शख़्स खे मारण में न आहे। ही हुया नाम्यारे लेखक मोहिन कल्पना जे किताब बुख इश्क ऐं अदब मां कुझु वर्क। सुभाणे वरी टिनि किताबनि सिंधु जो सफ़र, निंड न हेरियो नेण ऐं बुख इश्क ऐं अदब जा वर्क ॿीहर वराईंदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त, इन साॻी दुआ सां त जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं न मुरझाइजनि। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।